सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। शेर इंसान जो शिकार करे तो पोइ दरंदो या आदमखोर चइबो आहे। ऐं जेकॾहिं इंसान शेर जो शिकार करे तो पोइ शिकारी चइबो आहे। तंहिंजे करे न शेर थियो न शिकारी थियो, इंसान बणिजो इहो काफ़ी आहे। पर शेर जो मकसद उनकी खूबी खणण आहे। हमलो करण न मंजिल ते पहुचण। शेर वांगुरु कंहिंखे मारे रखिजे खाई छॾिजे, उनजो मकसद इहो न हूंदो आहे। आमतौर माण्हू सम्झंदा आहे शेर माने शेर जो बचो माने शायदि ॿिए खे शायदि पूरो करे रखे, उहा भावना आहे ई न। शेर जो मकसद पंहिंजे मंजिल पंहिंजे मकसद ते पूरा पहुचो। शेर जो मकसद बहादुरी न आहे। शेर जो बहादुरी मंजिल ते पहुचण जी बहादुरी, न के कंहिंखे पूरे करण जी बहादुरी। उहो त पाप थी वेंदो। पाप थींदो त का पाप जे कर्मनि जे चक्कर में हलंदासीं, पूरा थी वेंदासीं, पाण ख़तमु थी वेंदासीं, हिक ॿिए खे जन्म जन्म में मारे करे पूरो कंदासीं। शेर जो मकसद आहे मंजिल। तंहिंजे करे साल जी शुरूआत असां उमंग उत्साह सां कंदा आहियूं, जंहिंजो मकसद आहे पूरो साल असां एतिरो ख़ुशि रहंदासीं, ईअं कंदासीं। ऐं इन करे सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं। छाकाणि जंहिंजी जहिड़ी शुरूआत थींदी आहे अॻिते ओड़ो हलंदो आहे, आख़िरत ओड़ी थींदी आहे।